सखर शहर में अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ॻणती जोगी। सखर में ॾींहों ॾींहुं वधंदड़ बदआमनी आम आवाम ऐं ख़ासि करे कारोबारी माण्हू गैर महफ़ूज़ ऐं बेयारो मददगार बणियल। सखर जी मेन बाज़ार सी सेक्शन जी हद मां हिक बूट वारे दुकान खां फ़ौरन गन पॉइंट ते लखे रुपया फुरे विया। शहरनि में बेचैनी जी सूरत हाल छायल। कोरोना जे करे पहिरियों ई कारोबार ठप आहे ऐं बक़ाया रहियल कसर चोर ऐं फोरू कढियो वञनि। यादि रहे त हिन महीने दौरान सखर शहर में फुर जी 5 वारदात आहे। असीं अमलदारनि खां मुतालबो कयूं था त सखर जो अमन अमान फील्ड फोर्स बहाल कयो वञे।